नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर में महरम अलहराम दौरान हर तरफ़ ग़मे हुसैन या हुसैन जूं सदाऊं बुलंद थियण लॻियूं आहिनि। शिया मोमिनिन पारां मरकज़ी इमाम बारगाह हुसैनिया समेत मुख़्तलिफ़ मातमी पिड़नि ऐं घरनि में फ़र्श अज़ा विछाइजी वई आहे। हर तरफ़ शबीलनि मजलिसनि ऐं मातम जूं सदाऊं बुलंद थियण लॻियूं आहिनि। अंजुमन हुसैनी जी अॻुवाणी में रोज़ानो मोरो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मजलिसनि जा ऐं मातम जा प्रोग्राम कया विया आहिनि। हिन सिलसिले में सती महरम अलहराम जे ॾियारे ते मोरो जे मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी वटां हिकु वॾो मातमी जुलूस कढियो वियो, जेको ताबूत शहज़ादा अली अकबर अलैहिस्सलाम ज़ुलजना ऐं अलम पाक ते मुश्तमिल हो। मातमी जुलूस नोहन ऐं मातम जी सूरत में सैयद आलिम शाह पिड़ सैयद करम शाह पिड़ ते पहुतो, जिते अंजुमन हुसैनी मोरो जे अॻुवान सैयद सज्जाद हैदर शाह सैयद शबीर अली शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ज़ोरदार मातम कयो वियो। होॾां कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस जा दस्ता जी अॻुवाणी में पिण मातमी रूटन ते अलर्ट नजर अची रहा हुआ। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।